वासूलाल असांजो उमेश कुमार भाई दीपक लाल हे ॿ दीपक बीठा अथव हिकिड़ो बि न हिकिड़ो हिन पासे हिकिड़ो हेॾो अची बीहे त वधीक बेटर ॿिन्ही पासे ॿ दीपक ऐं ॿिया बि आयल प्रेमी साथ संगत सभिनी खे लख लख वाधायूं आहिनि जो अहिड़े पवित्र ॾींहं ते विस्पति जो ॾींहुं साईं बाबा जो सभु अची हिते कठा थिया आहिनि। अम्मा जी कहिड़ी अॼु वर्सियूं कंहिंजियूं मल्हाईंदियूं आहिनि वर्सियूं मल्हाईंदियूं आहिनि कंहिं वॾे भाग वारे जूं जंहिं कुझु या त समाज सेवा कई हुजे या संगत लाइ कुझु कयो हुजे या जनता लाइ कुझु कयो हुजे वर्सियूं उन ई मल्हायूं वेंदियूं आहिनि। अॼु घणेई उल्हासनगर में 100-150 टिकाणा आहिनि वर्सियूं कंहिंजियूं मल्हाईंदियूं सभिनी संतनि जूं कोन वर्सियूं मल्हाईंदियूं अथव वर्सियूं बि मिलंदियूं अथव जिन करणी कुझु कई आहे जीअं भारती राजा हुयो या असांजा साईं नारायण दास या त असांजो भाई कुंदाराम जन थिया या बाबा तुलसीदास साहिब जन जा या असांजी माता साहिब हुई पाण दीपक ईंदो आहे सभु संत ईंदा आहिनि कांता देवी त हिते बि उहे ई वर्सियूं हिते मल्हाइजंदियूं। असांजा दादा जन बि आया आहिनि धनुषधारी जा संपादक ऐं मूंसां नंढपण खां हिननि जो रस्तो आहे सभिनी संतनि जी हिन माता जे मथां त आशीर्वाद हुई पर उन करे असांजो दीपक लाल रोहिड़ा उन जी बि करणी घटि कोन अथव उहो बि सभिनी संतनि सां रसाई कंदो अथव रहमत त अम्मा जी महिर आहे जो उन राति अञा मां त हिकु कदम बि न हलियो तव्हां खां आशीर्वाद त हमेशह दीपक माना हमेशह ॿरंदो रहे ऐं जनता में उहो सुजागी आणींदो रहे। हीअ मैगज़िन कढी करे असांजो भाउ रमेश लाल बि आयो आहे सभिनी जी हिन आशीर्वाद रूपी हिते जेको मेलो लॻे थो पियो उन जी हमेशह साराह करणी पवंदी। मां अॻे साल बि आयो हुउसि हिन साल मुंहिंजी तबियत ठीकु न हुई तॾहिं बि भाई दीपक लाल जे करे मूंखे अचणु थियो ऐं उन करे सभिनी संतनि जे तरफ़ां दीपक लाल रोहिड़ा खे लख लख शाबसूं आहिनि आसीसूं आहिनि ऐं प्रेम भरियो उन मथां हथ बि आहे त हमेशह अहिड़ा मेला पंहिंजे वॾनि जा मल्हाईंदा रहनि इहे ई शुभकामनाऊं आहिनि ऐं माता रुक्मणी देवीअ जी आशीर्वाद सभिनी संतनि ऐं सभिनी ॿियनि जे मथां बि रहंदी अचे संगत जे मथां बि रहंदी अचे। चओ झूलेलाल झूलेलाल। इहा असांजे दादा जन जो वॾपन आहे मां नंढे हूंदे खां हिननि जे सानिध्य में रहियो आहियां पोइ चाहे पॉलिटिक्स हुजे चाहे दादा भाई साहब जन जीअं नालो खयूं असांजे शांति दरबार दादा नारायण दास भारती राजा साहब सचपच पुछो साईं मां ॿुधायांव मूंखे संत पाण सां गॾु वठी हलंदा हुया हर दरबार में मां सम्झां थो संत कुमार बि कॾहिं न वेंदा हुया पर मूंखे भाई साहब हमेशह दादा जन गॾु वठी हलंदा हुया ऐं उते वेंदा हुआसीं भोजन कंदा हुआसीं गॾोगॾु लिफ़ाफ़ो मिलंदो। जेकॾहिं हिते ॻाल्हाइण वेहबो ऐं संत कुमार ख़ासि मुंहिंजो दोस्त हूंदो ख़ासि दोस्त हूंदो जबलपुर बि मां वठी वियो हुउमांसि भीलवाड़ा बि मुंहिंजे टिकेट ते ई राजा भारती हलियो हुयो। हे असांजियूं हमेशह पाण में ॻंढियूं हूंदियूं ॻंढियूं चइबियूं भाउरनि जूं भाउर जंहिंमें हिक ई उन में गॾियल हुया त राजा भारतीअ जूं त मां सम्झां थो मां किताब लिखी वेंदुमि त वधीक न ॻाल्हाए मां दीपक उहा ई चवंदुमि त असांजे मुंहिंजे मथां अहिड़ी कृपा हूंदी हुई संत असांखे मूंखे गॾु वठी हलंदा
जीअं निकिरा मुझे पासे में दुकान दादाजन जी ऑफिस मूंखे घणो कुछ सिखण लाइ मिलियो। मां मिस कंदो आहियां अॼु बि उन्हनि खे एतिरो। जॾहिं जॾहिं असां वेंदा हुआसीं वरी जॾहिं अम्मा खे ख़बर पवंदी हुई चवंदी भई गुरूअ जे दर ते वई। हिकिड़े ॾींहुं साईं जय बाबा धाम में अॼु स्वामी विशनदास जी हाणे आया, लिफ़ाफ़ो बि वठी आयुमि, 50 नोट बि अंदरां निकितो ऐं निजधाम आश्रम में ऐं भोजन बि करे आयुमि। अची अमड़ खे हथ में ॾिनो, चयोमांसि ॾिसो, चई अरे भाई संतनि जे दर तां खाई बि आए वरी लिफ़ाफ़ो बि वठी आयो, असां सेवादारी आहियूं, वञ बीण करे मोटाया। सचपच कॾहिं बि साईं असांजा साईं बलराम साहिब हमेशह चवंदा, असांजा भारती राजा साहिब भीख मंडल लाइ, पर हमेशह चयो असां सेवादारी आहियूं, सेवा ई कंदासीं। असांजे डॉक्टर सुभाष सोनी साहिब जो हमेशह दादा जन जो हथ रहियो आहे, असांखे इहा ई आसीस कायम दायम रहे, इहा ई आसीस कनि। असांजे विच में असांजा दादा जेठानंद लालवाणी साहिब मुंहिंजे पिता तुल्य, हेॾा मुंहिंजो दादा मेंगराज मल, हेॾा दादा जेठानंद लालवाणी साहिब आहिनि, उन्हनि जो मां आशीर्वाद थो घुरां। भाई मां सम्झां तव्हांखे चवां थो, सचुपचु भागनि वारो आहे पंहिंजो दीपक ऐं पंहिंजो हुन जो भाउ ऐं पंहिंजो दादा असांजो मेंगराज मल, ॿुधो जो पंहिंजे माउ जी वरसी मल्हाए रहिया आहिनि धाम-धूम सां। ऐं सचकर जो हेड़ा सुपात्र पुट, हेड़ा सुपात्र हेड़ो पंहिंजो साईं बाबो बि मिलियो तव्हां वांगुरु शंकर भॻवान स्वरूप। सचकर पुछियो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए हिननि जी शेवा ॾिसी करे, ॾाढी ख़ुशी थी थिए। धन्यवाद धन्यवाद। बोलो शंकर भगवान की जय, सतगुरु महाराजन की जय। साईं असांजा दरबार जा ओम भाई साहब हिकिड़ो भजन गाईंदा, पोइ असांजा भाई साहब दीपक चांदवानी साहब। बोल साईं टेऊराम महाराज की जय, बोल स्वामी सर्वानंद महाराज की जय, बोल गुरुदेव भगवान की जय। प्यार सां चओ जय श्री कृष्ण। बाबा साईं जो नालो जपींदो त तव्हांखे साईं पार करे छॾींदो। प्यारी साध संगत, हाँ मन जीत जीत के उम्र गवाए, सजन बेली हुण तो हर फकीरा, जीतण जामुल कोडी ऐं हारण जामुल हीरा। मन हीरा लॻंदा लख किरो रे, अड़िया मां बेली कोडी लहंदी कसीरा। हुण बिन हारू मञई मियां कबाऊ बे मुर्शिद बे पीरा रे यार। जोड़ो जुतिया जो ना यार यार, आशिक कीअं तॾाया। जोड़ो जुतिया जुतिया जो ना यार यार, आशिक कीअं कढाया। जड़ो जुतिया जो ना यार यार, आशिक कीअं कढाया। आशिक कीअं कढाया, सजण मां दात बिटर जो नाया, हक दात बिटर जो नाया। जड़ो जुतिया जो ना यार यार, आशिक कीअं कढाया। आशिक कीअं सजाया। बोल माता रुक्मणी देवी की जय, अपने गुरुदेव की जय। ओ बोले तलह तत्वर पंहिंजे के, बोले तलह तत्वर पंहिंजे के, बोले तलह तत्वर पंहिंजे के, बोले तलह तत्वर पंहिंजे के। जबल ते कायर यार, ये जबल ते कायर यार,
आशिक कीअं सजाया जबल ते आइन यार आशिक कीअं सजाया आशिक कीअं सजाया सजण मां दास पितर जो नाया आशिक कीअं सजाया सजण मां दास पितर जो नाया दास पितर जो नाया दास पितर जो नाया आशिक कीअं सजाया यार आशिक कीअं सजाया जोड़ जुतीअ जे नाया यार आशिक कीअं सजाया चरित जबल चोट ते अलामत पेरन बंद कंदसे जे मुझे पेरन बंद करण छॾे ॾिनो तहिन गोॾन भर घिसंदसे अला जे मुझे गोॾन घिसण छॾे ॾिनो तहिन सतरुन पर सुरंदसे जे मुझे सतर तुरण छॾे ॾिनो तहिन जेल भर चुरंदसे अला जे मुझे जेल भी चुरण छॾे ॾिनो तहिन हथन भर हलंदसे जे मुझे हथन हलण छॾे ॾिनो तहिन टूटन भर तिरकंदसे अरे अम्मा जे मुझे टूटन तिरकण छॾे ॾिनो तहिन कंदन भर किरंदसे हाणे पुनल मिलियो त मिलंदसि हो न त घोरियो नाम जतन तां जुड़ जुतीअ जो नाया रे यार आशिक कीअं सजाया जोड़ जुतीअ जे नाया यार आशिक कीअं सजाया आशिक कीअं सजाया सजण मां दास पितर जो नाया आशिक कीअं सजाया सजण मां दास पितर जो नाया जे नाया यार आशिक कीअं सजाया जोड़ आशिक कीअं सजाया सुहिणो शाह लतीफ़ चवेला सुहिणो शाह लतीफ़ जवे पिताई घोट लतीफ़ चवेला पिताई घोट लतीफ़ यार यार अकबाया रे यार जुड़ जुतीअ जो नाया रे यार आशिक कीअं सजाया जोड़ जुतीअ जे नाया यार आशिक कीअं सजाया मुरलियूं सुरलियूं नाज़ नदियरा मुरलियूं सुरलियूं नाज़ नचिया घर घर भी न वजाया रे यार वजाया रे यार जुड़ जुतीअ जो नाया रे यार आशिक कीअं सजाया जोड़ जुतीअ जे नाया यार आशिक कीअं सजाया जुड़ जुतीअ जो नाया रे यार आशिक कीअं सजाया प्यार सां चओ जय श्री कृष्ण प्यारी साध संगत हिकिड़े ॾींहुं प्रभु परमात्मा रे नारद मुनि आयो नारद मुनि पियो चए प्रभु परमात्मा खे हिकिड़ो मिंट सुन हा नारद मुनि पियो चए प्रभु परमात्मा खे मूंखां वधीक कोई भगत थी त नारद मुनिअ खे चयईं प्रभु परमात्मा आहे आहे ते हल त मां तोखे ॾेखारियां प्रभु परमात्मा नारद मुनिअ सां गॾिजी करे आयो हिकिड़े खेत में किसान हर पियो हणे ऐं ॿिज पियो विझे चए छा पियो हुते हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे तेरी मोल
प्रभु परमात्मा तो चए तोखां वधीक हे थी मूंखे प्यारो। नारद मुनि पियो चए बाबा हे किसान हर तो हणे पियो बिज तो हुजे पियो छड़ो राम राम तो चए मूंखां वधीक आहे। चई हा साईं। चई भाई हाणे तोखां इम्तिहान वठणो आहे उहो इम्तिहान में पास वेंदे त पोइ मां तोखे सम्झंदुमि। चई ठीकु आहे ॿुधाए। आयो जेॾी महिल नारद मुनि ऐं भॻवान पंहिंजे उते ई पंहिंजे आस्थान ते त भॻवान तो चए नारद मुनीअ खे हे पाणीअ जो मटको खणी करे चौधारी पृथ्वीअ तां घुमी करे ऐं अचु मां वटि हिन मटके मां पाणी तुर बि न हारजे पोइ मां सम्झां तूं पेपर में पास आहे। नारद मुनीअ चयो ठीकु आहे। जेॾी महिल प्रभु परमात्मा मटको हिनखे पाणीअ जो भरे करे ॾिनो तेॾी महिल नारद मुनी सॼो पृथ्वीअ जो चकर हणी आयो। पृथ्वीअ जो चकर हणी आयो। चई बाबा हिकिड़ो टेपो बि पाणीअ जो निकिरियो आहे। चई चङो साईं इहा ॻाल्हि तुंहिंजी मञी। चई पर मूंखे घणा दफ़ा यादि कई। चई साईं मां मटको संभालियां की न तोखे। चई ॾिस किसान पंहिंजो हर पियो हणे पंहिंजो ॿिज पियो हुजे पर मुंहिंजो नालो जपे पियो। हाणे ॿुधायो तव्हां ई केरु वधीक आहे हो वधीक की न आहे कम में हुजो या कार में हुजो पर प्रभुअ खे न विसारियो। जंहिंखे प्रभु जंहिंजे मथां राजी तंहिंखे चिंता जाजी प्रभुअ खे यादि बोल साईं टेऊंराम महाराज की जय। आयो लाल कयो झूलेलाल। सभिनी जा थींदा बेड़ा पार पर प्रभुअ खे न विसारियो। बोल माता रुक्मणी देवी की जय। बोल कपिलेश्वर महादेव की जय। दादा ठाकुरदास असांजा भाउ उत्तम राम रखियाणी साहिबनि खे मां अर्ज़ु कंदुसि सचा समाज सेवक अथव साईं। इख़लाक़ी अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखंदा अथव दिलि झंझोड़े छॾींदव। पोइ भले कंहिं नेता जे मथां हुजनि या अभिनेता जे मथां हुजनि पर आहिनि असांजा उत्तम राम रखियाणी सचा इंसान। साईं मां अर्ज़ु कंदुमि त बोलो शंकर भगवान की जय। असांजे विच में सुहिणो गायक असांजो भाउ मुकेश लाल माता आहे जागरण मंडली करण वारो ॾाढो सुहिणो असांजे पोयां विच में आहे। मां चवंदुमि त कोई हिकिड़ो सुठो शब्द सुठो भॼन असांखे ॿुधाइनि। बोल रुक्मणी माता की जय। भाई सेवा जो मौको मिलियो आहे। दीपक हर साल असांखे चवंदो आहे सेवा लाइ अचो पर अॼु हुकुम दियो आहे त अचो। हलो 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 भाई सभई ताड़ी हलायो हिकिड़ी जोरदार। ओ कैमल कीअं त कैमल कीअं 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 यार तुमजो कीअं त कैमल कीअं त कैमल कीअं ओ यार तुमजो हीअं कॾहिं कीअं त कॾहिं कीअं कैमल कीअं त कैमल कीअं कैमल कीअं त कैमल कीअं कैमल कीअं कैमल कीअं त कैमल कीअं ओ यार तुमजो कीअं त कैमल कीअं कैमल कीअं ओ यार तुमजो हीअं कॾहिं कीअं त कॾहिं कीअं। बोले ओ चमराण महादेव की जय। कदी मना मकोरो कदी मनुष्य कदे मन मागोरो कदे मनुष्य कदी मना मकोरो कदी मनुष्य कदे मन मागोरो कदे मनुष्य यार तुमजो हीअं कैमल कीअं त कैमल कीअं ओ यार तुमजो हीअं कदे कीअं त कदे कीअं कैमल कीअं त कैमल 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 कीअं यार तुमजो कीअं कैमल कीअं त कैमल कीअं ओ यार तुमजो हीअं कदे कीअं त कदे कीअं। बोले कैमल ॾींहुं त कैमल रात कैमल ॾींहुं त कैमल रात
कैमल दिए त कैमल रात कैमे दिए त कैमल रात आ यार तुंहिंजो कीअं त कैमल कीअं त कैमल कीअं ऐ यार तुंहिंजो हीअं कॾहिं कीअं त कॾहिं कीअं कैमल कीअं त कैमल 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 कीअं आ यार तुंहिंजो हीअं त कैमल कीअं त कैमल कीअं आई यार तुंहिंजो हीअं कॾहिं कीअं त कॾहिं कीअं ओ यार तुंहिंजो कीअं त कैमल कीअं त कैमल कीअं आई यार तुंहिंजो हीअं कॾहिं कीअं त कॾहिं कीअं अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आयो अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आयो मुंहिंजी माता जी वरसी आई मुंहिंजी वरसी आई वाजा ढोल था वजन शरनायूं थियूं वजन बाबा ढोल था वजन शहनायूं थियूं वजन आशीष थी थिए संत महात्मा वचन अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आयो अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आयो मुंहिंजी माता जी वरसी आई जी वरसी मनाई वाजा ढोल था वजन शरनायूं थियूं वजन बाजा ढोल था वजन शहनायूं थियूं वजन सुहिणा सुहिणा प्रेमी आया ॼण वाधायूं गॾिजी आया सुहिणा सुहिणा प्रेमी आया ॼण वाधायूं गॾिजी आया गीत ख़ुशीअ में गायो गीत ख़ुशीअ में गायो वाजा ढोल था वजन शरनायूं थियूं वजन बाजा ढोल था वजन शहनायूं थियूं वजन वाजा ढोल था वजन शरनायूं थियूं वजन बाजा ढोल था वजन शहनायूं थियूं वजन माता रुक्मणी देवीअ की जय माता रुक्मणी देवीअ की जय पहिरें नंबर जो बाग खुली वियो भगतन खे भगवान मिली वियो पहिरें नंबर जो शान वधी वियो भगतन खे भगवान मिली वियो असां गीत ख़ुशीअ में गायो गीत ख़ुशीअ में गायो असां गीत ख़ुशीअ में गायो असां गीत ख़ुशीअ में गायो ढोल था वजन शरनायूं थियूं वजन वाजा ढोल था वजन शहनायूं थियूं वजन वाजा ढोल था वजन शरनायूं थियूं वजन वाजा ढोल था वजन शहनायूं थियूं वजन वाजा ढोल था वजन शरनायूं थियूं वजन वाजा ढोल था वजन शहनायूं थियूं वजन आयो आ लाल साईं आयो आ आयो आ लाल साईं आयो आ भाई लाल साईं जो बहिराणो बि चालू आहे चालीहो साहिब चालू ताली जोरदार नची करे छेॼ अहिड़ी करे आयो आ लाल साईं आयो आ आयो आ लाल साईं आयो आ आयो आ महर करण आयो आ आयो आ महर करण आयो आ आयो आ लाल साईं आयो आ आयो आ लाल साईं आयो आ जेको चंदो झूलेलाल जा थींदा बेड़ा पा जेको चंदो झूलेलाल जा थींदा बेड़ा पा ओ मुझे लाल जा जाती चओ सभई झूलेलाल मुझे लाल जा जाती चओ सभई झूलेलाल ओ लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 हे लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 असी अयाणा ऐं बनहाणा असीं ऐं बनहाणा लाल साईं तुंहिंजे घर ते विकारिया लाल साईं तुंहिंजे घर ते विकारा भाई भाई ॿार बुढे जो झूलण हरक अरे पा भाई भाई ॿार बुढे जो अमर हर कपा मुंहिंजे लाल जा जाती चओ सभई झूलेलाल मुंहिंजे लाल जा जाती चओ सभई झूलेलाल ओ लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 बाबा हे लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 या राम नाम जी मस्ती हिन क्या बात बकीअ है? भेण नचे थी वाला माता राजस्थान वाह वाह भेणाणे सां मौज मचे थी जो पहिराणे सां मौज मचे पई ढोल शनायूं जंहिंसां संगत नचे पई ढोल शहनायूं तो सां संगत नचे पई अची ख़ुशी में सभई चवंदा जय जय झूलेलाल नची ख़ुशीअ में सभई चवंदा जय जय झूलेलाल मुंहिंजे लाल जा हो मुंहिंजे झूलण जा हो मुंहिंजे लालण जा जाती चओ सभई झूलेलाल मुंहिंजे लाल जा जाती चओ सभई झूलेलाल
ओ लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 हे लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 अमर लाल झूलेलाल वो अमर लाल झूलेलाल 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 अमर लाल झूलेलाल झूलेलाल अमर लाल। भाई साहब छा जो असांजे विच में मुकेश लाल मौज मचाई मां अर्ज़ु कंदुसि असांजे भाउ दीपक लाल खे जे दीपक लाल खे अर्ज़ु कंदुसि त ॿ लफ़्ज़ ॾाढो ख़ुशी जो असांजे विच में असांजा आदरणीय उदासी होलाराम उदासी साहब असांजा परमानंद दादा आदरणीय असांजा दादा होचंद बहुजा साहब गीतकार गोविंदा ऐं सभ खां वॾी ॻाल्हि मुंहिंजो मामा जंहिंखे मां सचपच पुछियो दिलि सां माईंदी हुई उल्हासनगर जी पहिरीं शख़्सियत जॾहिं खां कथाऊं कंदा हुआसीं शायदि कोई पोइ भले भाभी ज्योति कालाणी या पप्पू साहब सभई ईंदा हुआ या कुमार लाणी पर पहिरीं हीअ शख़्सियत अथव जेका हर इन ते पहुचंदी हुई ऐं न सिर्फ़ु पहुचंदी हुई तव्हां वाह वाह ज्ञान गंगा दीदीअ जंहिंजो स्वागत आहे। बोल शंकर भगवान की जय श्री राधे कृष्ण लाल की जय बोल कृष्ण कन्हैया लाल की जय। ये नथा जा मामा रमेश आहूजा साहब कॾहिं ख़ाली हथ न ईंदा त कोई बि संत कान्हे असांखे आसीसूं करे वेंदा आहिनि बख़्शे ई बख़्शे वेंदा आहिनि पर हे गॾो गॾु हिकिड़ी सूखड़ी अमा लाइ खणी ईंदा हुया। अॼु बि असांजे मथां उहो ई रहंदा आहिनि। हिन दफ़े लेट आया आहिनि प्रोग्राम जाम हुया। असांजो भाउ PCI न्यूज़ जो तारो जामनानी साहिबु असांजो भाउ रवि जामनानी जी सॼी उन्हनि जी टीम कारी राज माखीजा वाह वाह साईं क्या बात है। शांति दूत असांजे रमेश आहूजा बिना को भी फंक्शन कामयाब न थो वञे जिते उहो फंक्शन न ॾिसंदो जिते असांजा दादा रमेश लाल आहूजा परिवार मां न हुजनि त हिन लाइ ज़ोरदार हिकिड़ी ताड़ी जोरदार ताड़ियूं भाई मिंट दीदी देवान की जय। माइक हाँ मैं दे रहा हूँ इधर आए ना दीदी के पास ना दीदी तमाम उड़े भी हो आराम से दीदी अच्छा हेलो हाँ हल केड़ी खुशी तव्हां सभिनीनि सां गॾु मनाए रहिया आहियो ऐं गुज़ारिश ज़ाहिर था कयो पिया। खुशी ईअं खणी चइजे मां मञींदो आहियां भई किथे न किथे मां निभागो आहियां जो मूंखे माता कान्हे का साक्षात स्वरूप में कान्हे का पर उनजी आशीर्वाद सदैव गॾु आहे। जेकॾहिं चइजे त उहा असांखे छा न ॾेई वई आहे छा न सेखारे वई आहे। हे संत हे महात्माऊं हुन पंहिंजे जीवन काल में पंहिंजे हिन में पूॼाऊं पाठ करे सभिनीनि सां हिक ॿिए सां जोड़णु हिक ॿिए खे इहो करे नंढी नंढी ॻाल्हि कंहिं नेताऊं परनेताऊं असां ॾिसंदा हुआसीं बिस्किट जो पैकेट विराईंदा त उहे मूवी ऐं कैमराउनि में ॾेखारींदा। ईअं माई ॻुझ में ध्यानु वेही करे जेकॾहिं कंहिंजे घर में कोई गुज़ारे वञे त 200-500 दादा खां हिन खां गॾु मेरे करे बि उनखे पहुचाए। राशन मुंहिंजी मां पणजी आहियां मुंहिंजी घरवारीअ खे चए फलाणे खे वञी करे ॾेई आहे त मुंहिंजी घरवारी चए हेॾां ॾियूं बि वरी घर बि वञूं छा। उहा चए वठण अची उनखे सम्झाए के माण्हू हूंदा आहिनि लाइन में बीहंदा आहिनि किन खे तकलीफ़ हूंदी आहे कंहिंजे अॻियां हथु न फैलाईंदा त इहे कर्म करणु अॼु भाऊ हज़ारनि में लखनि में कोई करे थो हर माण्हू जेकॾहिं ईअं असांजे अम्मा वांगुरु कार्य हर गली कोने में थी वञनि न ॿारनि जूं फ़ियूं भरणु अॼु 127 माइनि खां राशन सालनि खां साल हलंदा था अचनि
कॾहिं न उहा पंहिंजे लेखे फोटू कढाइण ई कंदी हुई, न कॾहिं कंहिंखे इहो चवंदी। अॼु उन माता मां असांखे सिखण लाइ कुझु मिलियो आहे। उहा अकेली थी करे हेॾो सभु कुझु कंदी हुई। असांजी सॼी टीम, सभ खां वॾी ॻाल्हि मां ॿुधाईंदोमांव, असांजी टीम में हे राजनाथ पप्पू गुप्ता, जय कुमार नाथाणी, असां हिकिड़ा आम माण्हू आहियूं। कोई असांजे पुठियां काई शख़्सियत, काई वॾा कारपोरेटर जगत जूं शख़्सियतूं कोई कान्हे का। न कॾहिं उन भोलेनाथ उन अम्मा कंहिंजे अॻियां हथु फैलाइण लाइ इहो कयो आहे, पर उनखां पोइ बि उन जा कार्य ज़ोर खां अॻे खां ज़ोर हलंदा था हलनि पिया, ऐं अॻे खां ज़ोर असां उनजे आशीर्वाद सां कार्य कंदा था रहूं पिया। उनजे अॼु स्मृति ॾींहुं आहे, चौथी स्मृति ॾींहुं। अहिड़ा संत महात्माऊं, अहिड़ा असांजा दादा प्रेमी अचनि, असांजे मथां आसीस जो हथु रखी वञनि। लंघंदे बि माण्हू असांजे चौखट तां ॿाहिरि लंघंदो आहे त साम्हूं निमंदो वेंदो आहे, फोटू ॾिसी करे संतनि सां गॾु मथो टेकींदो वेंदो आहे। इहो भाग आहे न, अॼु इहो भाग आहे न असांजे मासी मीना जेका मुंड खां उन्हनि सां गॾु कमाई। असांजो दादा टीकमदास सुठो वापारी हुअण खां नाते बि उनखां पोइ बि उहो पंहिंजो कर्म करे सतगुरुनि जी आसीस सां उते हरिद्वार में उन्हनि चोलो छॾियो। इहे को हरूभरू चोलो पातल संत न हुया, पर उन्हनि पंहिंजो सभु कुझु त्याग करे बि उते वञी सेवा में संतनि जे करे, इहे बि त संत आहिनि न। उन्हनि खे वाकई में सचो सैल्यूट आहे, सचो असां उन्हनि खे सन्मान था ॾियूं। अहिड़ा अहिड़ा माण्हू, अहिड़ियूं अहिड़ियूं शख़्सियतूं ॻोल्हींदा आहियूं ऐं उन्हनि खे हर साल असां 11 ॼणनि खे ॻोल्हे करे सन्मानित बि कंदा आहियूं। शहरवासियुनि जे लाइ इहो ई हिकिड़ो मैसेज आहे। अम्मा चवंदी पहिरीं सभ जो भलो, तंहिं सदिके असांजो भलो। जेकॾहिं असां सभु पहिरियों कंहिंजे न कंहिंजे भले जे लाइ सोचींदासीं, सॼो जहान सुर्ग थी वेंदो। ऐं अचो त गॾिजी करे असां कार्य कयूं, अचो त गॾिजी करे असां कमु कयूं, हिक ॿिए सां साथी सहायक थियूं ऐं कमनि खे अॻियां अञा वधायूं। तव्हां सां गॾु मां, मूं सां गॾु तव्हां। आयो लाल कयो झूलेलाल, बोलो शंकर भगवान की जय, माता रुक्मणी देवीअ की जय। सभिनी खां पहिरीं मां शहरवासियुनि खे 40 जूं लख लख वाधायूं ॾींदुमि। ऐं अॼु 15 अगस्त इंडिपेंडेंस डे आहे, देशवासियुनि खे उन जूं बि वाधायूं। उनखां पोइ अॼु माता रुक्मणी देवी जेका सच जी मूर्त हुई, जंहिं पंहिंजो सॼो जीवन सचाईअ सां गुज़ारियो, सेवा सां दान करे पंहिंजो सॼो जीवन अर्पण कयो ऐं असां लाइ आदर्श रखी वई ईंदड़ पीढ़ीअ लाइ कि पंहिंजो जीवन जेको आहे कीअं सफल कजे। उन में दादा मेघराजमल, रोहिड़ा परिवार, दादा बिल्कुलु शिव वांगुरु उन्हनि असांजी माता पार्वतीअ खे साथ ॾिनो। ऐं माता रुक्मणी देवी मूंखे नंढो भाउ करे मञींदी हुई ऐं हमेशह उनजी आशीर्वाद मुंहिंजे मथां रही ऐं अॼु बि उनजी मुंहिंजे मथां आशीर्वाद आहे। अॼु उहा वई न आहे असां सां हिते वर्सी, जेको चवंदा वर्सी माना हिते वरसियल आहे, हिते वरसियल आहे, हिते आहे, असांखे ॾिसे थी, उन जूं आसीसूं असांजे मथां आहिनि। चवंदा आहिनि सेवा को परोपकार न समझ कर उसे अपना कर्तव्य समझना चाहिए। हुन सेवा खे पंहिंजो कर्तव्य सम्झी करे कयो। ॿियो संत चयो आहे त सेवा कजे त सन्मान सां कजे। किथे किथे जेका सेवा थिए थी उते उन्हनि जो सन्मान नथो थिए, त हिते उहा जेका मां ॾिठी आहे ॻाल्हि, सेवा बि थी थिए ऐं सन्मान बि थो थिए। सचपच रोहिड़ा परिवार धन्यवाद। ऐं तव्हांखे हमेशह सादगीअ जी सूरत, निमाणी मूरत। मूंखे यादि आहे प्रोग्राम थींदो हुयो, शहर जा नेताऊं, अहिड़ा सुहिणा सबाजरा सभई नेताऊं, मंत्री संतरी ईंदा। चवंदोमांसि मां वॻो वठी आयो आहियां, चवंदी रख त कंहिं न्याणीअ जी शादीअ में सादगीअ जो वॻो पाए करे वेहंदी हुई। मां हिकिड़ी अञा ॻाल्हि चवणु चाहींदुमि, जेका मां उन्हनि ताराचंद खे चयुमि, अॼु मूंखे माइक मिलियो आहे त मां PCI ग्रुप खे मां तमामु लख लख वाधायूं ॾींदुमि। जंहिं ॾींहुं असां इहा ओपनिंग कईसीं त मां हिकिड़ी केतिरी सजे हुन में हिकु सजेशन ॾिनी हुई त जीअं क्राइम पेट्रोल ऐं असांजो सावधान इंडिया हले थो उल्हासनगर में, उहो तव्हां चालू कयो आहे। ऐं 2 एपिसोड मां बिल्कुलु दिलि सां ॾिठा आहिनि, जंहिंमें तव्हां माना अॼु तमामु सुठे नमूने उनखे ॾेखारियो था ऐं उल्हासनगर वारनि खे हिमत थी अचे की न जेको क्राइम थिए थो उनजो रिकवर बि थिए थो। ऐं इन करे तव्हां हिमत सां रहो ऐं पुलिस खे बि उनजो मान मिलणु खपे जेको तव्हां PCI वारा ॾियो था, जेको हज़ारे लाखे माण्हू इंटरनेट ॾिसनि था ऐं उनजो लाभ था वठनि। PCI केबिल ते बि हले थो, केबिल ते बि इहो जेको कार्यक्रम मां ॾिठो, तव्हां बि सभिनी ॾिठो हूंदो। सचपच PCI सॼी ग्रुप
ख़ासि करे रवि जेको तमामु सादगी बिल्कुलु पाण परे परे रहंदो आहे ऐं सभिनी खे क़ैद कंदो आहे हिन में मूवीअ में, मां हुनखे बि वाधायूं थो ॾियां या अञा तरक़ी करे, मुंहिंजी शुभकामनाऊं आहिनि। धन्यवाद। जाम जाम महिरबानी दादा तव्हांजी, असां तव्हांजे कॉम्प्लीमेंट जी असां ॾाढी क़दुरु कंदासीं। मां दादा वासुदेव खां पुछणु चाहींदुमि हिन वर्सी उत्सव जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदव? सभिनी शहरवासियुनि खे ॿुधाईंदे ख़ुशी थिए थी त हिन वर्सीअ में अचणु इहो ई शोभनिक थियो जो हिन माता असांजे सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराजनि खां नामदान वरितो। नामदान वठी करे उन्हनि वांगुरु कर्मयोगी ऐं त्यागी बणी ऐं हुन शिव उपासक थी। हिन केतिरनि ई माताउनि खां 16 सूमर जो विर्त रखाए करे उन्हनि खे शोभनिक बणायो ऐं हुन घर परिवार में अन्न धन जा भंडार ऐं संतान जो वाधारो कयो। शिव जी पूॼा घटि न लेखी वेंदी आहे, शिव जी पूॼा ऊची लेखी वेंदी आहे। शिव भोलो भंडारी हूंदो आहे, हुन ते जल चाढ़ण सां बि राज़ी थींदो आहे, पर हिन माता केतिरनि ई शयुनि सां उनजी शिव जी अभिषेक करायो, उनजी कथा ॿुधाई। अॼु उहे जेके कुटुंब आहिनि, परिवार आहिनि, उहे माताऊं ख़ुशि आहिनि। जंहिंजो कामिल गुरु हुजे त उनजो भगत, उनजो शिष्य शान कामिल थींदो। अॼु 15 अगस्त आहे, हिन माता जो 4थों वर्षोत्सव आहे, पर असांजे कामिल सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराजनि जो बि ज्योति जो समाए जो 15 अगस्त अॼु खां 20 साल अॻु में शिष्य ऐं गुरुअ जो मेलाप, भगत ऐं भगवान जो मेलाप इहो ई लेखियो वेंदो आहे विश्व में, जंहिंजी रहणी करणी कर्म त्याग भक्ति शेवा शुभ कर्म दान पुण्य स्नान जेको जंहिंजो परबल हूंदो आहे, उन जे मथां देवी देवताऊं छा गुरु छा, उन जे मथां भगवान बि राज़ी थींदो आहे। असांखे इहा शुभ प्रेरणा मिले थी त असां बि अहिड़ी ज़िंदगी गुज़ारियूं सुहिणी सुपात औलाद वांगुरु जो गुरु बि रक्षा करे, भगवान बि ऐं समाज में गुलाब जे गुल वांगुरु टिरिया रहूं। हिन PCI चैनल जे द्वारा तव्हां सभिनी खे झूलेलाल ऐं आज़ादीअ जे ऐं हिन माता जे वर्सीअ जूं ऐं सतगुरु महाराजनि जे शुभ ॾींहं जूं तव्हांखे करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। ही PCI चैनल जा जेके बि मेंबर आहिनि, रवि आहे ऐं जेके जामनानी परिवार आहिनि, उन्हनि जे मथां सतगुरु महाराजनि जी ऐं भॻवान जी एतिरी अपार कृपा रहंदी जो विश्व में हिन जो नालो क़ाइमु रहंदो। भाई साहब अलख अहिड़ी जॻायो जो मौज मचे। असांजो भाउ तारो जामनानी नचंदो बि ॾाढो सुठो अथव। क्या बात है। बोल माता रुक्मणी देवी की। हलो राधिका रानी की, शंकर भगवान की जय। सभी लोग जयकारा मनाएंगे। जय। शंकर भगवान की, शंकर भगवान की। सभी उल्लासनगर वासियों को दादी रुक्मणी देवी की वर्सी उत्सव पर सभी को संदेश रुक्मणी तरंग की तरफ से। केवल भाषण देने से और केवल उनके गुणानुवाद गाने से किसकी वर्सी पूरी नहीं हो जाती है। किसी की वर्सी तब पूरी होती है जब उनके कोई ना कोई गुण हम अपने जीवन के अंदर उतारते हैं। जैसे अभी दीपक जी ने ये फरमाया कि हमारी माता रुक्मणी जी गुप्त सेवा करती थी। सेवा वो है जिससे ईश्वर प्रसन्न हो। सेवा वो है, पहले तो ध्यान दे सेवा करने वाले समाज सुधारक, हमारे धर्म सुधारक, कि हम जो ये धर्म का काम, सेवा का काम, सामाजिक सेवा, धार्मिक सेवा जो कुछ भी कर रहे हैं वो किसके लिए कर रहे हैं। अगर यश पाने के लिए कर रहे हैं तो प्रतिष्ठा भगवान दे ही देता है। अगर हम ईश्वर को पाने के लिए कर रहे हैं तो ईश्वर भी मिलता है और प्रतिष्ठा भी मिलती है। जिस तरह हमारी माता रुक्मणी देवी को भगवान शंकर की भी कृपा मिली और उनको सारे जगत के संसार के सुख भी मिले
और उनको दीपक जी जैसा सुपुत्र मिला जिन्होंने आज उनका नाम रोशन कर रहे हैं और आगे भी रोशन करते रहेंगे। दीपक जी, नरेश जी, माता साहब का आशीर्वाद इन पर सदा बना रहे और इन बच्चों को चाहिए अपने माता के पद चिन्हों पर ये चलते रहें, तो ही वर्षी उत्सव मनाना सफल होगा। बोलो सच्चिदानंद भगवान की, शंकर भगवान की, भारत माता की। सच्चिदानंद भगवान की, बांके बिहारी लाल की। भाई सभी भक्तगण 2 मिनट जाप करेंगे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। सभी बड़े प्यार से भगवान के नाम का जाप करेंगे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे भोले नमः शिवाय। सब ताली की सेवा, ताली की सेवा सब लोग। नहीं तो अगले जन्म में 2 हाथ 2 पैर वाला, अभी 2 हाथ 2 पैर वाले, अगले जन्म में 4 पैर वाले। ये सत्संग में, भजन में कहीं जब हम लोग जाते हैं तो ताली बजा के ये सफल करना चाहिए हाथ अपना। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे भोले नमः शिवाय। सब बोलो। जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय। जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः हरि हरि शिव गंगाधराय, शिव गंगाधराय, हरे हरे भोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय। शिव हरे हरे भोले नमः शिवाय, हरे हर भोले नमः शिवाय। शिव सोमेश्वराय, शिव नागेश्वराय, शिव नागेश्वराय, शिव रामेश्वराय, शिव रामेश्वराय, केदारेश्वराय, केदारेश्वराय,
बोलो शंकर भगवान की। सिर मां वहे जंहिं जंहिं गंगा जी धार, नेणन में आहे भंग जो खुमार। जंहिं जंहिं गंगा जी धार, नेणन में आहे भंग जो खुमार। सदा सुखदाइया मुझो भोले भंडारी। जय हो हर उपकारिया मुझो भोले भंडारी। मुझो भोले भंडारी। सिर मां वहे जंहिं जंहिं गंगा जी धार, नेणन में आहे भंग जो खुमार। सदा सुखदाइया बोले सदा सुखदाइया मुझो भोले भंडारी। हाँ पर उपकारिया मुझो भोले भंडारी। पर उपकारिया मुझो भोलो भंडारी। सब काली की सेवा। कपिलेश्वर महादेव की जय। बेशुमार नाला जंहिंजा सिंगार आहिनि निराला। बेशुमार नाला जय हो ओ देश देश में जंहिंजा आहिनि मंदर शिवाला। देश देश में मंदिर जंहिंजा निराला। उन जो ही जल हो जल हो जंहिंजी लीला न्यारिया मुझो भोले भंडारी। जंहिंजी लीला न्यारिया मुझो भोलो भंडारी। ओ सिर मां वहे जंहिं जंहिं गंगा जी धार, नेणन में आहे भंग जो खुमार। सदा सुखदाइया मुझो भोले भंडारी। सदा सुखदाइया मुझो भोलो भंडारी। कपिलेश्वर महादेव की जय। जय हो रोट जो चढ़ाए जंहिंजा बेड़ा तो पार लगाए। जो चढ़ाए
लाल सबई चो सभी भक्तगण। आज क्या है भाई, थोड़ा माइक का आवाज बढ़ाओ। सब वही रहो 5 मिनट, सब वही रहो 5 मिनट। बोलो माता रुक्मणी साहेब की जय। सब भक्तों की। सर्वप्रथम सभी भक्तगणों को आज के दिन हमारा हिंदुस्तान आजाद हुआ था, उन शहीदों की याद में हम सभी लोग कुछ हम लोग भी शहीद बनना जीवन में सीखे। शहीद बनना मतलब कुछ धैर्य रखो जीवन के अंदर, कुछ सहनशीलता रखो, कुछ अपने जीवन में त्याग करो, रोज कुछ न कुछ त्याग करो और रोज एक न एक अच्छा काम करो। तो ही वास्तव में केवल ये झंडे ऊंचा झुलाने से काम नहीं चलता है, टीवी में आ जाने से काम नहीं चलता है, केवल हमारा नाम आ जाने से काम नहीं चलता है। भाई इन्होंने झंडा फहराया, झंडा फहराने वाले को और झंडा फहराने वाले को चाहिए हमारे अंदर शहीदी की भावना आखिर कितनी है। तो आज का दिन 15 अगस्त का, आज के दिन हमारे भारत माता को आजाद किया गया था। बोलो भारत माता की जय, भारत माता की जय। और आज ही के दिन हम सभी लोग माता रुक्मणी देवी के वर्षी उत्सव पे सभी लोग सम्मिलित हुए हैं। वर्षी उनकी मनाई जाती है जो त्यागी पुरुष हुआ करता है। सब सोचे रखो, मर्दों को वर्षी घरवारा मनाइंदो कि न मनाइंदो, सब